असां मुसलमान आहियूं, असांजे मुसलमानी खे ॾिसी गैर मुस्लिम खिलू थो करे असां ते। हिकिड़ो वाणी हुआ टियों ॾींहुं उन बिल पेश कयो, असांजे मुसलमान जी औकात हैसियत छा थी वई आहे। उन बिल पेश कयो त शराब जीअं इस्लाम में हराम आहे, ईअं शराब हिंदू मज़हब में भी हराम आहे। लिहाज़ा पाकिस्तान में जेके लाइसेंस जारी थींदा आहिनि शराब जी फैक्ट्रियुनि जा, से हिंदुअनि जे नाले ते जारी थींदा आहिनि। सो महिरबानी करे शराब जा लाइसेंस बंदि थियण खपनि, शराब मुकमिल तौर ते पाकिस्तान में पाबंदी हुजणु खपे। इहो चयो कंहिं हिकिड़े हिंदू, कंहिं चयो हाणे मुसलमान जा लक्षण ॿुधो। तव्हांजो हिकिड़ो आहे ज़ियाल अंजार आहे न, अहिड़े माण्हू ते लानत करणु खपे या न? पार्टियुनि खां मथां उथी करे सोचींदा कयो, जेको इस्लाम जो न आहे असांजे मथां मुंहिंजो घोरियो। थोड़ी हैसियत पंहिंजी पैदा कयो। कोई मोल आयो से मुंहिंजी पार्टी जो, पार्टी तव्हांखे क़यामत ॾींहुं छॾाईंदी छा? चंद ॾींहं अॻु में शर्मिला फारूकी उहा बि असम्बली में बकवास पई करे त असां इस्लाम जे ख़िलाफ़ कानून ठाहींदासीं। असां चयो माई असां मायुनि सां ॻाल्हाईंदा कोन आहियूं, पर तूं इस्लाम जे ख़िलाफ़ कानून ठाह। अल्हम्दुलिल्लाह असां बि मैदान में आहियूं इंशाअल्लाह तबारक व तआला। हा, मता कंहिंखे समझ में हुजे त तहरीक लबैक ते पाबंदी लॻी वई, मौलवी जेलनि में विया हलिया त हाणे को इस्लाम जे ख़िलाफ़ कानून ठाहींदो। बाबा जी फरमाईंदा हा तुसी भी मैदान लाओ ते असीं भी मैदान लावांगे, तव्हां इस्लाम जे ख़िलाफ़ बकवास करे ॾिसो, इंशाअल्लाह तबारक व तआला इस्लाम जा गैरतमंद फर्ज़ंद ज़िंदा आहिनि। इंशाअल्लाह ताला हज़ारनि तकलीफ़ुनि जे बावजूद भी इंशाअल्लाह तबारक व तआला मैदान में निकिरी तव्हांजी ज़बान पार मां छिकींदा इंशाअल्लाह तबारक व तआला। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत। इन्हनि कमीननि जी साइड न वठंदा कयो, पंहिंजी क़बर न करे कंदा कयो। पार्टी आहे त भले हुजे कंहिंजी पार्टी, पर इन्हनि जो सां पंहिंजो मुंहुं न कंदा कयो। चवंदा कयो अदा तो सदो खाद में आओ थो लानत विझा हिन जे मथां, ईअं चवंदा कयो। पंहिंजी क़बर बचायो घटि में घटि। त हू ज़ियाल अंजार इहा बकवास कई त न हू हिंदू हुयो जेको चवे पियो त पाबंदी लॻणु खपे, पर ही मुसलमान त नाले जो हूंदो ई कोन। वो किथां हूंदो उहो मुसलमान जेको रसूलुल्लाह जी शरीयत खे असेंबली जे फ्लोर ते बीही करे चैलेंज पियो करे दुनिया जे साम्हूं, ऐं पूरी दुनिया जे कुफर खे पियो खिलाए। वो ज़ियाल अंजार बीही करे चए न सही, न शराब ते पाबंदी लॻणु न खपे। हज़ार कई माण्हू आहिनि जंहिंजूं तबियतूं ख़राब थी वेंदियूं, हलनि ई शराब जे मथां था। मुंहिंजो लानत हुजे काइनात जी तुंहिंजे मथां। हिलाल जिस्म खे हराम न लॻंदो आहे, हराम जिस्म खे वरी हिलाल कोन लॻंदो आहे। सो इहे पैदा ई हराम बूटियुनि मां थियल आहिनि, सो इहे बकवास कंदा रहंदा। सो मुंहिंजा सोना इन्हनि शयुनि खे थोरो तवजो रखो त असीं मुसलमान आहियूं, असांजे हरकतुनि जे करे काफ़िर न असांजे मथां खिलो करे।